खुशखबरी 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 सिटी पब्लिक मॉडल स्कूल उमड़ रहो सरहद अवांजे पंहिंजे शहर सरहद में मयारी तालीम माहिर तजर्बेकार सीनियर उस्तादन जे ज़ेर निगरानी एक नए ऐं मुनफरिद इदारे जो क़याम अमल में अची चुको आहे जंहिंमें केजी खां क्लास 8 ताईं दाख़िलाऊं जारी आहे। सिटी पब्लिक मॉडल स्कूल आ मशहूर सरहद में। सिटी पब्लिक मॉडल स्कूल आ मशहूर सरहद पढ़ाई थी रही आहे, पढ़ाई थी रही आहे भली भरपूर सरहद में। सिटी पब्लिक मॉडल स्कूल या मशहूर सरहद में। सिटी पब्लिक मॉडल स्कूल पढ़ाई थी रही आहे, पढ़ाई थी रही आहे भली भरपूर सरहद में। सिटी पब्लिक मॉडल स्कूल या मशहूर सरहद में। सिटी पब्लिक मॉडल इदारे तरफा मुहैया कयल नुमाया ख़ुसूसियात जदीद साइंसी तालीम नवन तरीक़नि ऐं महारतुनि सां पढ़ाइण ऐं कंप्यूटर जी तालीम ते ख़ासि तवज्जो। जदीद तालीम जे हवाले सां क्लासिस में LED जो बंदोबस्त पिण थियल आहे। ॿार जी अंग्रेज़ी ॻाल्हाइण लाइ ख़ुसूसी तरीक़े सां ॿार जी ज़हन जी नशोनुमा करणु, कैडेट कॉलेजनि ऐं अली ट्रस्ट में दाख़िला लाइ ॿार खे भरपूर नमूने सां तयारी कराइण। ॿारनि जी हर महीने टेस्ट पिण वरिती वेंदी ऐं उन जो रिज़ल्ट वालिदैन खे ॾिनो वेंदो। ॿारनि में तक़रीरी, ड्राइंग, रीडिंग, राइटिंग ऐं रांदियुनि जा मुक़ाबला पिण कराया वेंदा। हर साल तारीख़ी ऐं क़दीम मागनि जा टूर कराइण पोज़ीशन खणंदड़ शागिर्दनि खे इनाम पिण ॾिना वेंदा। कुशादा ऐं हवादार कमरा, स्टैंड बाय जनरेटर, रांदि रूंद लाइ वसी मैदान। वधीक मालूमात लाइ सिटी पब्लिक मॉडल स्कूल मोहल्ला हाफिज़ाबाद उमड़ रहो सरहद। प्रिंसिपल फजल लाल। राब्ते लाइ 0302 33 88 592 0300 31 98 099। सिटी पब्लिक मॉडल स्कूल जो वाजो प्यारो असूल। सिटी पब्लिक मॉडल स्कूल जो वाजो प्यारो असूल। सिटी पब्लिक मॉडल स्कूल जो प्यारो असूल। सिटी पब्लिक मॉडल